रावलपिंडी मुस्लिम लीग नून जो सीनियर अॻवान सिद्दीक़ अल फारूक लाॾाणो करे वियो आहे। सिद्दीक़ अल फारूक जो ख़ानदानी ज़रियनि बि मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवान जे लाॾाणे जे तस्दीक़ कंदे ॿुधायो त कुझु वक़्त खां गुर्दनि जी बीमारी में मुब्तला, जंहिंजे करे खेसि रावलपिंडी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू फ़ौत थी वियो। सिद्दीक़ अल फारूक वज़ीर आज़म जे अॻूणो प्रेस सेक्रेटरी, हाउसिंग फाइनेंसिंग कारपोरेशन अमलाक बोर्ड जो अॻूणो चेयरमैन पिणु रहियो। नून लीगी अॻवान डिघे वक़्त ताईं सहाफ़त जे शोबे सां बि जुड़ियल रहियो। हू सीनियर सहाफ़ी अज़हर मलिक जो वॾो भाउ हो। ख़ानदानी ज़रियनि मुताबिक़ सिद्दीक़ अल फारूक जे जनाज़े निमाज़ जी अदायगी जो ऐलान बाद में कयो वेंदो। ॿुधायो पियो वञे त सिद्दीक़ अल फारूक 3 साल जेल बि काटी, जॾहिं त हुन वधीक हिकु किताब लिखी हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।